असां ॿोलीअ सां जेॾो प्यारु कयूं था त असां त पंहिंजी ॿोली लाइ अलाए छा था करे सघूं। ऐं जिते अहिड़ो सॾु थिए त पोइ कीअं न अचिजे। को दोस्त रासुल ख़ैमा मां आयो हूंदो, को शारजा मां, को फुजेरा मां, को अलेन मां, को अजमान मां। पहिरें पंधु कंदियास जे पेरनि पंधु छॾियो त गोॾनि सां घिसकंदियास। पहिरें पंधु कंदियास जे पेरनि पंधु छॾियो त गोॾनि सां घिसकंदियास। जे गोॾनि घिसकण छॾियो त चेल सां चुरंदियास। जे गोॾनि घिसकण छॾियो त चेल सां चुरंदियास। जे चेल चुरण छॾियो त सीने सां सरंदियास। जे चेल चुरण छॾियो त सीने सां सरंदियास। जे सीने सुरण छॾियो त अखियुनि सां ईंदियास। जे मिले त मिलंदियास, न त घोरी जान जतन तां। हे उन्हनि दोस्तनि लाइ जेके चवंदा यार रश ॾाढी आहे, यार वेहण जी जाइ कान्हे का, किथे वेहिजे, भाऊ कुर्सी ते वेठो आहे, मां यार कीअं बीहां। पंहिंजे काज में त माण्हू पाण बीठो हूंदो आहे न, पाण महिमान, पाण मेज़बान। असां तव्हां सां गॾु हिते बीठा ई आहियूं। प्रोग्राम खे गॾु इंजॉय कंदासीं, झूमंदासीं, नचंदासीं, ॻाईंदासीं। ऐं हाणे राति मूं ॾाढो ज़बरदस्त असांजो शहज़ादो ॿुधो, उन ॾाढी सुहिणी शाइरी बि पढ़ी, क़ौमी गीत बि पढ़ियो। वाह जो ॿुधाईं। मां चाहींदुसि त उनखे हिकु दफ़ो ॿीहर सॾु कयूं। पंहिंजो अंदाज़ ई निरालो अथसि, सफ़ा पंहिंजाइप अथसि। ऐं पंहिंजाइप सां ॼाणूं, कुर्ब ॾियण ॼाणियूं, महिमान नवाज़ी करणु ॼाणियूं। तव्हांजी ज़ोरदार ताड़ियुनि में क़ौमी गीत लाइ कामरेड इरशाद चांडियो वेंदो। सिंधु मुर्के पई। कल्ह साईं सलीम जाफ़री तरफ़ां शारजा में जेको प्रोग्राम थियो ऐं जेका दोस्तनि मुहबत ॾिनी, उन्हनि ई दोस्तनि जो त कामिर साईं असांखे मोटाए क़ौमी गीत ॿुधाए। आउं छो न ॿुधाईंदुमि। तूं हा करी मां न कयां, विञायल वक़्तु त न आहियां मां। तुंहिंजे दर खे छॾे कंहिं ॿिए दर वञा, चिलविलो त न आहियां मां। तुंहिंजी यादि ईंदी आहे, निंड फिटी ईंदी आहे, किथे आशिक़ त न आहियां मां। कंहिं शाइर चयो आहे, हिंदोरनि जी छाती लुॾिया कोन आहियूं। असां बेसिकल ग़रीब माण्हू आहियूं, मारूड़ा माण्हू आहियूं, ॻोठाणा माण्हू आहियूं। असां वण लुॾियासीं, असां हिंदोरा कोन लुॾियासीं। असां वण लुॾियासीं, वणनि जी छांवुनि में वेठासीं, असां वणनि जूं लामूं लुॾियासीं। तॾहिं कंहिं शाइर चयो आहे त हिंदोरनि जी छाती लुॾिया कोन आहियूं, कॾहिं पोइ बि मंज़िल मुड़िया कोन आहियूं। असां राति दह में कई खेत खेड़िया, समुंड मां सिपुनि मां मोती बि मेड़िया। समुंड मां सिपुनि मां मोती बि मेड़िया, वणनि जूं झले के लामूं लुॾियासीं ऐं रस्तनि तां रोलाक रुलंदा रहियासीं। गुनाह जे कसदनि सां नेकियूं कमाए कुलनि जे तकाकनि खे हैरान कयोसीं। घणो वक़्तु मस्जिद में सनम खे पूॼे ऐं मंदर में सजदनि जी आदत विधीसीं। घणो वक़्तु मस्जिद में सनम खे पूॼे ऐं मंदर में सजदनि जी आदत विधीसीं। असांखे न सूफ़ी के तुंहिंजा खपनि था, असां पाण सूफ़ियुनि जा सरदार आहियूं। असांखे न सूफ़ी के तुंहिंजा खपनि था, असां पाण सूफ़ियुनि जा सरदार आहियूं। वज़ीफ़नि जा वीचार असां वटि न आहिनि, असां पाण पतल सरकार आहियूं। असां का बि ॿियाई कॾहिं कान कई आहे, असां का बि ॿियाई कॾहिं कान कई आहे। कलंदर थियण जो कोई शौक़ु कोन्हे, जेको आहे सो आहे सिंध जो कलंदर। असां का बि ॿियाई कॾहिं कान कई आहे, कलंदर थियण जो कोई शौक़ु कोन्हे। जे आया अॻियां बसि इन्हीअ खे मञूं था, इन्हीअ खां मथे ॿियो को इक़रार कोन्हे। जे आया अॻियां बसि इन्हीअ खे मञूं था, इन्हीअ खां मथे ॿियो को इक़रार कोन्हे। असां सां हलण थो घुरींजे हलियो आहे, असां लामकान जा मुसाफ़िर के आहियूं। असां सां हलण थो घुरींजे हलियो आहे, असां लामकान जा मुसाफ़िर के आहियूं। ही तस्वीर जा मणिया असां वटि मटाइण फ़रेबनि सवा कान माना रखनि था। ही तस्वीर जा मणिया असां वटि मटाइण फ़रेबनि सवा कान माना रखनि था। हक़ीक़त में हज़रत असांजा उहे आहिनि, अना की उघाड़नि तरारुनि कुठोजे। असीं की न ॼाणूं हसरतूं ई छा आहिनि, हसरतुनि खां पोइ मुसरतूं ई छा आहिनि। असीं की न ॼाणूं हसरतूं ई छा आहिनि, हसरतुनि खां पोइ मुसरतूं ई छा आहिनि। असां लाइ त मौसम का मटिबी न आहे ऐं मौसम में मंशूर मटिबो ई न आहे।
असां लाइ त मौसम खां मटिबी ईंदा आहे ऐं मौसम में मंशूर मटिबो ईंदा आहे मेखाने ते मखमूर मुर्कूं ई मुर्कूं विखेरे विखेरे असां बसि जीऊं था भरे ॾे प्याला प्यारे तो साकी असां किन प्यालनि में मधोश आहियूं गुलाबनि में आहिनि ठिकाणा असांजा असीं तॾहिं बि टिड़िया कोन आहियूं हिंदुरनि जी छाती लुॾिया कोन आहियूं कॾहिं पोइ बि मंज़िल मुड़िया कोन आहियूं कॾहिं पोइ बि मंज़िल मुड़िया कोन आहियूं जीअं सिंध